अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासीं सिंधी ड्रामा सोप सीरियल दर्दनि जो देस जे बारे में। दोस्तों, दर्दनि जो देस खे तमामु घणो वक़्तु थी वियो आहे, अञा ताईं दर्दनि जो देस नाहे आयो। दर्दनि जो देस ड्रामे जो 1 साल पहिरें सिंध TV ते प्रोमो रिलीज़ थियो हो। दोस्तों, उन प्रोमो जे अचण खां पोइ हिन ड्रामे जी का बि ज़िकर नाहे थी। को मसइलो आहे छाजे लाइ हीउ ड्रामो अञा ताईं न आयो, इहो सभु कुझु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। उन करे वीडियो खे अञा लाइक नाहे कयो त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा, महिरबानी। त दोस्तों, हलूं था पंहिंजी वीडियो जी तरफ़। दोस्तों, हिकु ॻाल्हि ॿुधण में आई आहे त दर्दनि जो देस ड्रामे जा सभु एपिसोड काफ़ी वक़्तु पहिरियां रिकॉर्ड थी चुका आहिनि, पर इहो ड्रामो उन करे एसि ताईं रिलीज़ नाहे कयो वियो जो हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग ऐं एडिटिंग दौरान कुझु ग़लतियूं थियूं आहिनि जेके सेट करणु मुश्किल थी चुका आहिनि ऐं उन करे हिन ड्रामे खे ॿीहर रिकॉर्ड कयो वेंदो। दोस्तों, इहा ख़बर फेक आहे या सच, उन जी असांखे ख़बर नाहे। बाक़ी असांजो इहो नंढिड़ो वीडियो अगरि तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा।